सफ़ हिजरत काफ़रन जे ख़ौफ़ में न हुई, मशीयत ख़ुदाबंदी हुई। ख़ौफ़ में निकिता आहिनि, काफ़र पोयां ताक़ुब करे रहिया आहिनि, ॻोल्हे रहिया आहिनि छा आराम फितरत में शामिल थी सघे थो। इन हालत में आराम नथो शामिल थी सघे, एॾी वॾी ख़ौफ़ जी हालत आहे, काफ़र पोयां आहिनि। आराम अचण जे बावजूद बि ख़तमु थी वेंदो आहे बशरी तक़ाज़ा, त इहो हुजणु खपे न। भले आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी झोली मुबारका में सिर मुबारक रखियो आहे ऐं हुज़ूर आराम फरमायो आहे। सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जलवे खे, दीदार खे कंदा रहा, चेहरे मुबारका के तकींदा रहा। खुदा के जलवों को देखने का है शौक आपको तो कर नज़ारा हुजूर के चेहरे अनवर का। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु तकींदा रहा हुजूर जे चेहरे मुबारका के। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे मुबारका में जेके अनवारो तजल्लियात रब्बानी नाज़िल थींदा रहनि पिया, उन चेहरे मुबारका में जेको सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मंज़र नज़र अचे पियो, हिकु उन आशिक़ खे मालूम, ॿियो हुज़ूर खे मालूम, टियों अल्लाह जी ज़ात खे मालूम। इते रूहानियत वारनि खे, अहले ज़िक्र खे, अहले तरीक़त हज़रात खे हिकु मशवरो ॾियणु चाहियां थो, हिकु मशवरो ॾियणु चाहियां थो। उहो मशवरो कहिड़ो आहे? अगर शौक़ आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जलवनि जो, तो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी इत्तिबा कर, पैरवी कर। सवाल पैदा थी सके तो उहा कहिड़ी पैरवी आहे? असां त ज़ाहिर में दस्तार, सुहारी, इस्लामी लिबास खे ई सम्झो आहे। हीअ सभु मिसाल असांजे लाइ सम्झाणियूं हुयूं। जिस्मानी जलवो तो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी झोली मुबारका में हो, पर क़यामत ताईं आशिक़नि जी झोलियुनि में भी रूहानी जलवा ईअं ईंदा रहंदा। पर फ़र्क़ु छा आहे? हर उन शख़्स जे लाइ, जीअं सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला गार में विया, सभु सोराख़ बंदि कयनि। हिकिड़े सोराख़ में नाग बि हुयो, उनखे पेर मुबारक ॾेई जान जी बाज़ी लॻाए ऐं वेही रहिया, त नतीजो छा निकितो? हुज़ूर झोली मुबारका में आरामी थिया। सामईन, इन गार जो मिसाल तुंहिंजो सीनो आहे, इहो तुंहिंजो सीनो गार जे मिसाल आहे। हिन सीने में भी केतिरा ई सोराख़ आहिनि। जे सोराख़नि जो मिसाल मां तव्हांखे ईअं ॾियां, इन में विसविसा पैदा थींदा आहिनि न, विसविसा, इहे मर्ज़ आहिनि, मर्ज़, इहे जानवर आहिनि। अंदर में विसविसा पैदा थींदा आहिनि। ज़ना, चोरी, शराब, जुआ, बुराई, हर बुरो फेल, उन जो विसविसो फेल जिस्म खां बाद में थींदो आहे। पहिरियों इहो विसविसो अंदर में ग़ालिब ईंदो आहे। सामईन, ही सीनो गार आहे। हुज़ूर जो जलवो ॾिसणु चाहीं त पोइ इन सीने में अल्लाह जे ज़िक्र सां हर हिकु विसविसन जे सोराख़ खे बंदि कर, क़ल्ब जे उन सोराख़ खे बंदि कर, जे सोराख़ मां शैतान अची करे तोखे विसविसो विझी करे दुनिया जो पुजारी बणाए थो। पहिरियों अल्लाह जे ज़िक्र सां इन क़ल्ब जे सीने में जेके भी सोराख़ रखियल आहिनि तुंहिंजा, इन्हनि में शैतान रहे थो पियो ऐं इहो तोखे विसविसा विझी करे दुनिया जो पुजारी, दुनिया जो आशिक़ करे, हुज़ूर जी कुर्बत खां, हुज़ूर जी मोहब्बत खां तोखे इहो महरूम करे थो। जेसीं ताईं सोराख़ तुंहिंजा खुलियल हूंदा, तेसीं ताईं हुज़ूर तुंहिंजे गार, तुंहिंजे सीने में रूहानी तौर ते हुज़ूर जो फैज़, हुज़ूर जी रूहानियत दाख़िल न थी सघे। अगर रूहानियत, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फैज़ पंहिंजे सीने में, हुज़ूर जो जलवो पंहिंजे सीने में रखणु चाहीं, शैतानी सभु सोराख़ बंदि कर। जॾहिं सोराख़ शैतानी बंदि करे ऐं बाद में सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु वांगुरु अल्लाह जे हुज़ूर में पंहिंजी जान खे पेश करे मुराक़िबे जी हालत करे वेहणु तुंहिंजो कमु आहे। हुज़ूर जो तुंहिंजे रूहानी तौर ते तुंहिंजे सीने में हुज़ूर जी रूहानियत दाख़िल करणु मुंहिंजे करीम रब जो कमु आहे। रूहानियत वारा ई सम्झी सघनि था त इहे पहिरियां सीने जा सोराख़, छाजे करे मुराक़िबे में जेका शइ परेशान कंदी आहे, मुराक़िबो करणु न ॾींदी आहे न, उहे वसाविस शैतानी हूंदा आहिनि। पोइ सालिकीन खां मुराक़िबात न थी सघंदा आहिनि, क़ल्बी ज़िक्र न थी सघंदो आहे, फ़क़ति इन वजह जे करे शैतानी वसाविसनि जा ॿिरड़ खुलियल हूंदा आहिनि।
अगर वो ज़िक्र कंदा भी आहिनि, मुराक़िबो कंदा भी आहिनि, तॾहिं बि उहो मुराक़िबो उन्हनि जो मक़ाम ते न पहुचंदो आहे, महरूम थी वेंदा आहिनि। इन जे करे जो सुराख़ खुलियल हूंदा आहिनि। त सीदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़रिए सां इशारो इहो मिलियो त हुज़ूर जा उम्मती विसनि जे सुराख़ खे बंदि कर, त हुज़ूर जा जलवा इन सीने में तोखे नज़र ईंदा। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।